हिंदई सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ GFX चैनल ते भलीकार। उम्मीद त तव्हां सभु दोस्त कहिड़े सां हूंदा। जी त दोस्तो, सिंधी 9th क्लास जा जेके नसर वारो हिसो आहे उहो असीं मुकमल पढ़ी चुका हुआसीं। उनखां पोइ जेको असां पढ़ियोसीं अफ़सानवी अदब, नावल, कहाणीकार ऐं ड्रामा, उन जा जेके कुझु लेखक रहियल हुआ जंहिंमें जंहिंजे बारे में जेको आहे अॼु असीं सिखंदासीं, अॼु असीं पढ़ंदासीं। उन्हनि जा जेके अहम नुक़्ता, उन्हनि जी पैदाइशी तारीख़ या उन्हनि जा जेके अहम लिखियल नावल, अफ़साना या कहाणियुनि जा मजमुआ ऐं उनखां अलावा काफ़ी कुझु। ऐं हीअ वीडियो जेको आहे उहो अफ़सानवी अदब जे हवाले सां आख़िरी हूंदो। इंशाअल्लाह सुभाणे जेको आहे पोइट्री जेको आहे उनजो जेको हिसो आहे उहो शामिलु कंदसि। सो हलूं था पंहिंजे लेक्चर तरफ़। अली बाबा। हाणे अली बाबा जी जेका वफ़ात आहे उहा आहे 2016 ऐं विलादत यानी जेको जनमु आहे 1940 ईस्वी आहे। अली बाबा जो असुलु जेको नालो अली मोहम्मद हो। अली बाबा जो असुलु नालो छा हो? अली मोहम्मद हो। ऐं उनखां अलावा अली मोहम्मद जे वालिद साहब जो नालो मोहम्मद रमज़ान बलोच हो। अली बाबा जो असुलु नालो अली मोहम्मद हो ऐं संदसि वालिद साहब जो नालो मोहम्मद रमज़ान हो ऐं ज़ात जा बलोच हुआ। अली बाबा कोटली में ॼाओ ऐं उन वक़्तु जेको ज़िलो हो उहो दादू हो ऐं हाणोको ज़िलो जेको आहे जामशोरो आहे। ऐं कॾहिं ॼाओ? 1940 ईस्वी में ॼाओ। इंतहाई अहम आहे अली बाबा जो मौज़ू। अली बाबा जे हवाले सां तव्हांजा हिन मां 3 खां 4 सुवाल ठही सघनि था त अली बाबा जो असुलु नालो छा हो? अली मोहम्मद। अली बाबा जे वालिद साहब जो नालो छा हो? मोहम्मद रमज़ान। अली बाबा ज़ात जो कहिड़ो या कहिड़ी कबीले सां तालुक़ु रखंदो हो? बलोच। किथे ॼाओ? कोटड़ी में ॼाओ। कॾहिं ॼाओ? 1940 ईस्वी में ॼाओ। अली बाबा कहाणीकार, नावल निगार ऐं ड्रामा निगार जी हैसियत सां मशहूरु आहे। अली बाबा हिकिड़ो बहितरीनु कहाणीकार हो। उनखां अलावा नावल निगार बि हो ऐं ड्रामा निगार बि हो। अली बाबा जे कहाणियुनि जा किरदार जीअरा जाॻंदा महसूसु थींदा आहिनि। वटसि ॿोली, तारीख़, तहज़ीब ऐं सियासी समाजी हालतुनि जो गूढ़ो इतिहास आहे। संदसि कहाणियुनि जा अक्सर किरदार ग़रीब, गुरबत जे घाणे में पीड़िजींदड़, हीसियल ऐं मज़लूम आहिनि। संदसि जेके किरदार हुआ उहे तक़रीबन हेठिएं तबिके सां तालुक़ु रखंदड़ हुआ, यानी गुरबत सां तालुक़ु रखंदड़ हुआ ऐं मज़लूम जेका आवाम आहे उन जा जेके ख़ासि किरदार आहिनि उहो मज़लूम आवाम ई हुई। हाणे अली बाबा केतिरा ई किताब लिखिया जिन में मोहिंजो दिड़ो, सिंधबाद जो सफ़र, धरती धिकाणा, आयलड़े ओलाणा ऐं ॿिया मशहूरु आहिनि। संदसि नावल इंतहाई मशहूरु आहे मोहिंजो दिड़ो। इहो सुवालु अची सघे थो त मोहिंजो दिड़ो नावल कंहिंजो लिखियलु आहे? त अली बाबा जो लिखियलु आहे। उनखां अलावा सिंधबाद जो सफ़र, धरती धिकाणा, आयलड़े ओलाणा जेके आहिनि संदसि मशहूरु किताब आहिनि। अच्छा, अली बाबा जे टीवी नाटक दुंगी मिंज दरिया। अच्छा, दुंगी मिंज दरिया संदसि मशहूरु जेको आहे ड्रामो आहे जंहिंखे जर्मनी में 2 नंबर एवॉर्ड मिलियो। इहो बि इंतहाई अहम आहे। दुंगी मिंज दरिया जेको नाटक लिखियलु आहे उहो कंहिंजो आहे? अली बाबा जो लिखियलु आहे। ऐं इनखे इनाम किथां मिलियो? जर्मनी में मिलियो। कहिड़ो नंबर मिलियो? 2 नंबर इनाम मिलियो। अली बाबा 8 अगस्त 2016 ईस्वी ते वफ़ात कई। अली बाबा कॾहिं वफ़ात कई? 8 अगस्त 2016 ईस्वीअ ते वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह कोटली शहर में आहे। हाणे ग्रामर वारो हिसो आहे हिन में। वाह, हाणे त तूं ॾाढियूं ॻाल्हियूं करणु सिखी वियो आहीं। वाह, हाणे त तूं ॾाढियूं ॻाल्हियूं करणु सिखी वियो आहीं। ॾाढी ॻणती अथई। हिन जुमिले में लीक ॾिनल लफ़्ज़नि खे ग्रामर में हर्फ़ निदा चइबो आहे। मूंखे यादि आहे त अॻु में आउं हर्फ़ निदा जेको आहे तव्हांखे पढ़ाए चुको आहियां। हर्फ़ निदा मतिलबु त अहिड़ा जुमिला या अहिड़ा लफ़्ज़ जंहिंमें हैरत, तइजुब या दिलि जी कैफ़ियतुनि जो अहवाल बयानु थियलु हुजे त उनखे असीं हर्फ़ जुमिला चवंदा आहियूं। अच्छा, सिंधी 9th क्लास में चंड ऐं मानी जेको ड्रामो ॾिनल आहे उहो अली बाबा जो ॾिनल आहे। हाणे ड्रामो छा खे चइबो आहे? ड्रामो यूनानी ॿोली जे लफ़्ज़ ड्रामा मां वरितलु आहे। ड्रामो कहिड़ी ॿोली मां वरितलु आहे? यूनानी ॿोली मां वरितलु आहे। ड्रामो अदब जी नसरी सिन्फ़नि मां हिकु आहे। अच्छा, ड्रामे जी जेको शुमारु थिए थो उहो नसरी अदब में थिए थो। नावल या अफ़साने सिर्फ़ु लिखत में हूंदो आहे, जॾहिं त ड्रामो किरदार खे अमली तौरु पेश करे थो। मतिलबु ड्रामो उहो हूंदो आहे जेको किरदार खे जेको अमली तौरु माना अमल करे ज़ाहिर करिबो आहे स्टेज ते या टीवी ते, रेडियो ते, त उनखे असीं जेको आहे ड्रामो चवंदा आहियूं। पोइ उहो नावल बि थी सघे थो, अफ़सानो बि थी सघे थो, पर ड्रामे जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी हैत हूंदी आहे। सो बहरहाल ड्रामे जी शुरूआति यूनान खां थई। ड्रामे जी शुरूआति किथां खां अथई? यूनान खां अथई। ड्रामे जा बुनियादी तौरु 2 क़िस्म आहिनि। ड्रामे जा घणा क़िस्म आहिनि? 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ो अलमिया ट्रेजिडी, ॿियो तिंज़ या कॉमेडी।
ड्रामे जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो अलमिया मतिलबु वाक़ियाती जेको थिए थो उहो, ऐं ॿियो तिंज़िया मतिलबु जेको मज़ाया या कॉमेडियन थिए थो। शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन दाऊद पोटो। डॉक्टर उमर बिन दाऊद पोटो 25 मार्च 1896 ईस्वी ते टिल्टी तेलके सेवण में जनम वरितो। डॉक्टर अलामा दाऊद पोटे कॾहिं जनम वरितो? 25 मार्च 1896 ईस्वी ते। किथे जनम वरितो? सेवण में जनम वरितो। हू तइलीमी माहिर ऐं आलिम हो। 1940 ईस्वी में खेसि आला तइलीमी अदबी ख़िदमतुनि जी मञता तौरु शमसुल उलमा जो ख़िताबु ॾिनो वियो। अलामा दाऊद पोटे साहिब खे जेको आहे उहो शमसुल उलमा जो ख़िताबु कॾहिं मिलियो? 1940 ईस्वी में मिलियो। डॉक्टर दाऊद पोटे सिंधी तोड़े अरबी में केतिरा ई अहम किताब तहक़ीक़ जे बुनियाद ते लिखिया ऐं एडिट कया। हैदराबाद में संदसि नाले ते शमसुल उलमा दाऊद पोटो लाइब्रेरी क़ाइमु आहे। इहो बि सुवालु अची सघे थो त शमसुल उलमा दाऊद पोटो लाइब्रेरी किथे क़ाइमु आहे? कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो। त इन जो सही जवाबु थींदो हैदराबाद। डॉक्टर उमर बिन दाऊद पोटे 22 नवंबर 1958 ईस्वी में वफ़ात कई। डॉक्टर उमर बिन दाऊद पोटे साहिब कॾहिं वफ़ात कई? 22 नवंबर 1958 ईस्वी ते वफ़ात कई ऐं संदसि आख़िरी आरामगाह भिटशा ते आहे। यादि रखिजो, सांगी मीर अब्दुल हुसैन सांगी, उमर बिन दाऊद पोटो, शेख अयाज़ ऐं उनखां अलावा आगा सलीम साहिब जी जेका आख़िरी आरामगाह आहे उहो भिटशा ते आहे। हाणे इन खां अलावा अल्ताफ़ हुसैन मशहूरु सफ़रनामा निगार आहे। अल्ताफ़ हुसैन तव्हांखे ख़बर हूंदी, सिंधी अदब में इंतिहाई वॾो नालो आहे डॉक्टर अल्ताफ़ शेख साहिब जो। हाणे ॾिसूं था अल्ताफ़ शेख साहिब खे जेको आहे सिंधी अदब में या सिंधी 9 क्लास में जेको आहे उनखे उनजे प्रोफाइल खे कीअं ॾिनो वियो आहे। अल्ताफ़ शेख वल्द गुल मोहम्मद शेख। नालो छा हो? अल्ताफ़ शेख। ऐं वालिद जो नालो छा हो? गुल मोहम्मद शेख। कॾहिं ॼाओ? 14 नवंबर 1944 ईस्वी ते नवां हला में ॼाओ। संदसि सुञाणप सफ़रनामा निगार तौरु आहे। सिंधी अदब में संदसि सुञाणप कीअं आहे? सफ़रनामा निगार तौरु आहे। अल्ताफ़ शेख जा केतिरा ई सफ़रनामा शाया थी चुका आहिनि। मैरीन इंजीनियरिंग करण खां पोइ हिन सामूंडी जहाज़नि में नौकिरी कई ऐं सॼी दुनिया घुमी पंहिंजे सफ़रनि खे सहेड़े किताबी शिकल ॾिनी। हिन मुख़्तलिफ़ मुल्कनि जी समाजी, मुआशी ऐं सक़ाफ़ती ज़िंदगी खे पंहिंजे सफ़रनामनि में बयानु कयो आहे। अल्ताफ़ शेख खे संदसि अदबी ख़िदमतनि जी मञता तौरु केतिरा ई अवार्ड मिली चुका आहिनि। संदसि सफ़रनामे जा किताब 100 खां बि मथे आहिनि। सिंधी अदब में वॾे में वॾो सफ़रनामा निगार जेको आहे उहो अल्ताफ़ शेख आहे, जंहिंजा 100 खां बि वधीक किताब छपियल आहिनि। उनखां अलावा ग्रामर जो हिसो आहे हिन में केरु, कहिड़ो, छा। इहे सवाल पुछण जा लफ़्ज़ किन इस्मनि बदिरां कमु अचनि था। मतिलबु त जॾहिं इस्म जे बदिरां इहे लफ़्ज़ कमु अचनि, केरु, कहिड़ो, छा, तंहिंखे असीं छा चवंदासीं? ज़मीर इस्तिफ़ाम चवंदासीं। फ़हम लफ़्ज़ जी माना आहे सम्झणु या ॼाणणु। हाणे तव्हांखे यादि हूंदो त इहो ज़मीर जे बारे में आउं अॻु में पढ़ाए चुको आहियां, पर वरी बि इन जे जेको आहे पाण दौर कंदा हलूं था। मतिलबु त केरु, कहिड़ो जॾहिं इस्म जे बदिरां कमु अचनि त उनखे असीं चवंदासीं त ज़मीर इस्तिफ़ाम आहिनि। ऐं फ़हम जी जेका लफ़्ज़ी माना आहे उहो आहे सम्झी या ॼाण। सफ़रनामो छा खे चइबो आहे सिंधी अदब में? सैर सफ़र जे मुशाहिदनि जी उहा रुदाद आहे जेका लेखक कलमबंद कंदो आहे। मतिलबु जॾहिं को लेखक जॾहिं सैर सफ़र कंदो आहे उन्हनि मुशाहिदनि खे कलमी सूरत में आणींदो आहे, त हिकु अदबी सफ़रनामे लाइ जेको उन्हनि मागनि मकाननि या मुल्कनि जो सैर कबो आहे, हिकु लेखक पंहिंजी तहरीर ऐं मुशाहिदे सां उन ख़ासि खिते जे रहाकनि जी तहज़ीब, तमदनी, मुआशरती ऐं सियासी तारीख़ वग़ैरह लिखंदो आहे, त उनखे असीं चवंदा आहियूं त हीउ सफ़रनामो लिखियलु आहे। मतिलबु त हिकु अदीब जॾहिं पंहिंजे ज़ाती मुशाहिदे तौरु जंहिं कंहिं क़ौम जी रहणी कहणी, सक़ाफ़त, तहज़ीब, मुआशी ज़िंदगी, सियासी तारीख़ ते जॾहिं लिखंदो आहे त उनखे असीं चवंदासीं त हीउ सफ़रनामो आहे। अली मोहम्मद बिरोई। अली अहमद बिरोई साहिबु जेको आहे उनजी जेको जनमु थियो 1920 ईस्वी में थियो ऐं वफ़ात 2003 ईस्वी में कई। अली अहमद बिरोई वल्द करीम बख्श बिरोई। अली अहमद बिरोई जे वालिद साहिब जो नालो करीम बख्श बिरोई हो। 11 नवंबर 1920 ईस्वीअ ते खंभड़ा ॻोठ तेलके गढ़ी यासीन ज़िले शिकारपुर में ॼाओ। कॾहिं ॼाओ? 11 नवंबर 1920। किथे ॼाओ? शिकारपुर ज़िले में ॼाओ। अली अहमद बिरोई जो मज़ाया अदब में वॾो नालो आहे। अच्छा, मज़ाह जेको अदब आहे, मज़ाया अदब जेको आहे उनमें अली मोहम्मद बिरोई साहिब जो जेको अली अहमद बिरोई साहिब जो जेको आहे उहो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे। संदसि सुञाणप मज़ाया, तिंज़िया कहाणियुनि ऐं कालम आहिनि। संदसि केतिरा ई किताब छपियल आहिनि जिन में ॼाम, ॼामोट, ॼामड़ा इंतिहाई अहम जेको आहे इहो किताबु आहे।
ऐं काफ़ी टेस्टनि में जेको आहे इहो सुवाल बि अची चुको आहे त ॼाम ॼामोट ॼामड़ा किताबु कंहिंजो लिखियलु आहे, त इन जो सही जवाबु थींदो अली अहमद बिरोई साहिब जो। उनखां पोइ ॾिया तेल फुलेल जेके आहिनि उहे संदसि मशहूरु किताब आहिनि। ॿ इंतिहाई मशहूरु किताब आहिनि ॼाम ॼामोट ॼामड़ा ॾिया तेल फुलेल में तहक़ीक़ जे मौज़ू ते बि संदसि कमु थियल आहे। हिन 1 डिसंबर 2003 ईस्वीअ ते वफ़ात कई। कॾहिं वफ़ात कई? 1 डिसंबर 2003 ईस्वी ते वफ़ात कई। ऐं इन जा जेके 2 अहम किताब आहिनि ॼाम ॼामोट ॼामड़ा ॾिया तेल फुलेल, इहो मज़ाह अदब ते मुबनी आहिनि। हाणे सिंधी अदब में मज़ाह अदब खे पिणु तमामु घणी अहमियत आहे। ॾुखनि ऐं परेशानियुनि में वरितल माण्हुनि खे तफ़रीह पहुचाइण लाइ मज़ाह अदब ज़रूरी हूंदो आहे। मज़ाह अदब छो ज़रूरी हूंदो आहे? छो त इंसान जूं कैफ़ियतूं केॾांहुं केॾांहुं जॾहिं हू इमोशनल हूंदो आहे या हुन सां का ट्रेजिडी थी वेंदी आहे या हू मायूस हूंदो आहे, त उन वक़्तु जेको मज़ाह अदब आहे उहो उनखे सुठी तफ़रीह ऐं विंदर पैदा करण जो हिकु मुयसरु ऐं बहितरीनु जेको तरीक़ो आहे। तिन्ज़ व मज़ाह में तफ़रीह ऐं विंदर सां गॾु को नसीहत जो नुक़्तो बि ॾिनो वेंदो आहे। अच्छा, हिन में इहो न आहे त रुॻो संजीदगी न हुजे, पर हिन में संजीदगी वारो जेको पैगाम आहे उहो बि ॾिनल हूंदो आहे, जंहिंसां माण्हू जी इस्लाह वारो पहलू बि उजागर थिए थो। मतिलबु त हिन में हिकिड़ी नसीहत बि समायल हूंदी आहे, उनखां अलावा मज़ाह बि हूंदो आहे, त माण्हू जो जेको कैफ़ियत आहे उहा थोरी तब्दील थींदी आहे। उनजे लाइ मज़ाह अदब जेको आहे उहो बि इंतिहाई ज़रूरी आहे। शेख अयाज़ त इंतिहाई वॾो शाइर बि थी गुज़रियो आहे। उनखां अलावा संदसि नसर में बि कयल काफ़ी ख़िदमतूं आहिनि। चांडोकी ऐं मां संदसि जेको आहे 9 क्लास में हिकिड़ो ख़तु आहे, अदबी ख़तु जेको हिन इब्राहिम जोए खे लिखियो आहे, उहो ॾिनल आहे। त ॾिसूं था शेख अयाज़ जे बारे में, त शेख अयाज़ जी जेको जनमु आहे उहो केॾांहुं थियो ऐं संदसि जेको अदबी ख़िदमतूं आहिनि या जेके किताब आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। शेख अयाज़ जो असुलु नालो मुबारक अली शेख हो। शेख अयाज़ जो असुलु नालो छा हो? मुबारक अली शेख। क्वेश्चन इहो अची सघे थो। शेख अयाज़ इंतिहाई अहम मौज़ू आहे। शेख अयाज़ जो असुलु नालो मुबारक अली शेख हो ऐं वालिद साहब जो नालो ग़ुलाम हुसैन शेख हो। शेख अयाज़ शिकारपुर में 2 मार्च 1923 ईस्वी में जनमु वरितो। शेख अयाज़ किथे ॼाओ? शिकारपुर में ॼाओ। कॾहिं ॼाओ? 2 मार्च 1923 ईस्वी ते ॼाओ। इब्तिदाई तइलीम शिकारपुर मां हासिलु कई। BA ऐं MA DG सिंध कॉलेज मां कयाईं। हू सिंधी यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर पिणु रहियो। शेख अयाज़ सिंधी यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर पिणु रहियो हो। शेख अयाज़ पंहिंजे दौर जो सरमोर शाइर आहे। शेख अयाज़ सिंधी शाइरी खे नवां मौज़ू, फ़न जी नवाण ऐं ख़्यालनि जी इनफ़रादियत, लफ़्ज़नि जो तरन्नुम ऐं मौसीक़ी बख़्शी। शेख अयाज़ शाइरी सां गॾु नसर में पिणु किताब लिखिया। मतिलबु कहाणीकार बि हो, नसरनिगार बि हो, नसरनिगार बि हो ऐं उनखां अलावा शाइर बि हो, मतिलबु कहाणियूं बि लिखंदो हो। संदसि आत्म कहाणी किथे न भञिबो थक मुसाफ़िर ऐं ॿियनि उन्हनि सां छपियल आहे। अच्छा, किथे न भञिबो थक मुसाफ़िर जेको आहे उहो संदसि आत्म कहाणी आहे। शेख अयाज़ साहब जी इहो बि सुवालु अची सघे थो। उनखां पोइ संदसि कहाणियुनि जे मजमून में पुनल खां पोइ सफ़ेद वेशूं संदसि कहाणियुनि जा मजमूआ आहिनि। ऐं ख़तु जेको ॾिनल आहे चांडोकी ऐं मां, उहो जेको वरितलु आहे काक ककोरियां कापड़ी जे किताब तां जेको आहे उहो वरितलु आहे। हीअ ख़तु संदसि उन मजमून मां ॾिजे थो जेको हुन इब्राहिम जोए ॾांहुं लिखियो हो। शेख अयाज़ 28 डिसंबर 1997 ईस्वी ते वफ़ात कई। शेख अयाज़ कॾहिं वफ़ात कई? 28 डिसंबर 1997 ईस्वी ते वफ़ात कई। संदसि क़बर भिटशा में किराड़ ढंढ जे कप ते आहे। किराड़ ढंढ जेको आहे भिटशा में आहे, उन जे कप ते जेको आहे शेख अयाज़ जी क़बर आहे। ऐं शेख अयाज़ सिंधी अदब जो इंतिहाई वॾो नालो आहे। हिन काफ़ी जेके आहिनि ड्रामा बि लिखिया आहिनि, उनखां अलावा शाइरी जा किताब बि लिखिया आहिनि, नसर बि लिखियो आहे जंहिंमें कहाणियूं अची वञनि थियूं। ऐं पाण पेशे जे लिहाज़ खां वकील बि हुआ। ऐं उनखां अलावा सिंधी अदब में काफ़ी जेके नयूं सिन्फ़ूं जेके शाइरी में ऐं नवां मौज़ू बि शेख अयाज़ साहब जेको आहे मुतारिफ़ कराया। हाणे ख़तु जेको हूंदो आहे अदबी ख़तु, उनजे हवाले सां पढ़ंदासीं त ख़त जी जदीद लुग़वी माना आहे लिखणी ऐं लिखत जो नमूनो। ख़तु मतिलबु त लिखणी या लिखत जो नमूनो। अदबी ख़तु छा खे चइबो आहे? अदबी ख़तु अदब जे हिकु अहिड़ी प्यारी सिन्फ़ आहे जंहिंजे नसर में शेर ऐं शेर में पंहिंजाइप ऐं पंहिंजाइप में दिलि जी गहराइनि जी उपटार मिली सघे थी। मतिलबु त जेको लिखंदड़ हूंदो आहे अदबी ख़तु अहिड़े तरीक़े सां लिखंदो आहे जंहिंमें हिकिड़ी शाइरी बि समायल हूंदी आहे ऐं नसरी शेर तौरु हूंदो आहे जंहिंमें इंसानी कैफ़ियतनि ऐं अंदरि जो जेको मुशाहिदात आहे उनखे जेको आहे उहो बयानु कयो वेंदो आहे। अदबी ख़तनि में लेखकनि जो बहस जो दाइरो दानिश विराइणो हूंदो आहे। मतिलबु जेके आम जेके मैनुअल ख़त लिखिया वेंदा आहिनि उहे न हूंदो आहे। उनमें जेको ॻूढ़ो इतिहास जेको आहे उहो लिखियलु हूंदो आहे या का फ़िक्र ऐं फ़लसफ़े जी ॻाल्हि समायल हूंदी आहे।
मूंखे उमेद आहे त हीउ लेक्चर तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जीअं त अॼु असीं सिंधी अफ़सानवी अदब जा जेके बि अहम नुक़्ता हुआ उहे बयानु करे चुको आहियां। ऐं जेकॾहिं तव्हां हिन चैनल ते नवां आहियो त प्लेलिस्ट में यूट्यूब चैनल जे प्लेलिस्ट वारे ऑप्शन में वेंदा त उते काफ़ी जेको सिंधी जो मवादु आहे उहो मौजूदु आहे, जंहिंमें सिंधी 12वीं क्लास खां वठी 6वीं क्लास ताईं ऐं उनखां अलावा सिंधी अदबी जेके दौर आहिनि उन हवाले सां बि जेको आहे समूरो मवादु तव्हांखे ॾिनल आहे। ऐं इनशाला हाणे सिंधी जो जेको नाऊं ऐं आख़िरियूं जेको शाइरी वारो हिसो थींदो, आउं कोशिशि कंदुसि त सुभाणे ताईं जेको आहे उहो अपलोड करे सघां त जीअं जेके दोस्त टेस्ट ॾियणु वञनि पिया त उहे उन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। ऐं उहे दोस्त जेके व्हाट्सअप ते मूंखे मैसेज कनि पिया त सर नोट्स मोकिलियो, त उन्हनि खे हिकिड़ी गुज़ारिश आहे त मूं वटि नोट्स जेके आहिनि उहो आउं शेयर न कंदो आहियां। ऐं यूट्यूब चैनल ते मूं काफ़ी महिनत कई आहे, तव्हां हिन मां जेको आहे काफ़ी लाभ हासिलु करे सघो था। हेतिरी महिनत आउं करियां पियो त कोशिशि कयो तव्हां बि जेको आहे कुझु पंहिंजो जेको क़ीमती वक़्तु आहे उहो इन तरफ़ ॾियो। ऐं मूंखे उमेद आहे त तव्हां मुंहिंजी इन ॻाल्हि खे सम्झी सघंदा। अल्लाह हाफ़िज़, सिंध सलामत, साथ सलामत।